हाँ तो वो एनी हाउ हिते पहुचे। हिन वक्त जी हीअ हालत रोज़मर्रा रोज़ असांजे मेमणगोठ मंझि ही ज़ुल्म पियो थिए। ॾींहं ॾिठे माना सऊं सिधो असांजे मथां गुंडागर्दी थी वई आहे। सो असां इहो मुतालबो करियूं था SSP मलीर खां त उहो हिन वक़्तु अचे, असांजे सियासी ऐं समाजी माण्हुनि सां राब्तो करे हिन मामले खे हल करे। इहो असीं मुतालबो करियूं था SSP मलीर खां। बाक़ी असां वटि हिन वक़्तु शिकायत SHO मुराद मेमणगोठ खे एतिरे ताईं आहे जो असांजा हाणे जेके सिविल माण्हू घर में वेठल माण्हू उहे बि महफ़ूज़ न आहिनि। हिन वक़्त जी इहा पोज़ी आहे। रोज़ ब रोज़ इन्हनि जी जेको सो इहे वारदातियूं सिर्फ़ु रोज़ ब रोज़ इहे वारदातियूं सिर्फ़ु पेपरनि ताईं महदूद आहिनि। बाक़ी अॻियां को बि अमली क़दम को बि खयो न पियो वञे। सो लिहाज़ा असीं इहो मुतालबो करियूं था IG पुलिस खां, सिंध IG पुलिस गुलाम नबी मेमण साहब सां त मेमणगोठ जो इलाइक़ो आहे, असांजो पुरअमन इलाइक़ो आहे, जंहिंजे अंदरि हिन वक़्त ताईं जेके काफ़ी दुश्वारियूं थी चुकियूं आहिनि। हर ॾींहुं हर रोज़ वारदातूं, फुर लुटूं ऐं उन खां पोइ टार्चर कंदड़ जेके दहशतगर्दनि जेके असांजे माण्हुनि खे टार्चर कनि था, गोलियूं हणनि था। नौजवान छोकिरा असांजा जेके राति जो 10 बजे बि रोड ते नथा बीह सघनि। कंहिं कम ऐं कंहिं कार जे लिहाज़ खां जेकॾहिं निकिरनि था त उन्हनि जे मथां फुर ऐं लुट कनि था। हथां तक असांजूं ॻोठ जूं नियाणियुनि जे मथां बि हिननि गोलियूं वसायूं। हिननि नियाणियुनि जे मथां बि ज़ुल्म कया। उन्हनि जो बि हिन वक़्त ताईं को बि रद्द अमल न निकितो। जेको गुज़िरियल तक़रीबन मूंखे लॻे थो 2 हफ़्ता थिया इहो वाक़ियो थियो आहे। उन जी रिज़ल्ट छा आहे? 0 आहे। हिन वक़्तु बिल्कुलु न आयल आहे SHO जी बिल्कुलु इहा लापरवाही आहे। SHO ख़ामोश थियल वेठल आहे। SHO जे मथां पोयां ख़बर न आहे कंहिंजो हथु आहे जेको उन वक़्तु उहो ख़ामोश थियल आहे। ऐं उहो उन्हनि जी पूरी फोर्स रेती बजरी जे हवाले सां जेके रेती बजरीअ जी चोरियूं हलनि पियूं उन्हनि में मसरूफ़ आहिनि। राति जो 3 मोबाइलूं नदीअ जे अंदरि वेठल आहिनि, जॾहिं त उन्हनि जी फोर्स बि उते ई वेठल आहे। मेमणगोठ जे रोड ते कॾहिं बि असां पुलिस न ॾिठी आहे।